नासिन अफ़सोसनाक ख़बर आहे मीरपुर ख़ास मां अवां सां शेयर कयूं पिया 78 मोरी स्टाफ वटि वाटर कोर्स में नींगर बुॾी फौत थी वियो आहे। 15 सालनि जो नींगर मेहदी चांडियो वाटर कोर्स में बुॾी फौत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नासिन अवां सां शेयर कयूं पिया मीरपुर ख़ास में 78 मोरी स्टाफ वटि वाटर कोर्स में नींगर बुॾी फौत थियो आहे। 15 सालनि जो नींगर मेहदी चांडियो वाटर कोर्स में बुॾी फौत थियो आहे। नींगर वाटर कोर्स भरिसां वञी रहियो हो त पेर तिरकण सबबि किरी पियो। वाटर कोर्स में पाणी वॾो हुजण सबबि नींगर फौत थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे। नासिन अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया मीरपुर ख़ास में 78 मोरी स्टाफ वटि वाटर कोर्स में नींगर बुॾी फौत थियो आहे। 15 सालनि जो नींगर मेहदी चांडियो वाटर कोर्स में बुॾी फौत थियो आहे। नींगर वाटर कोर्स भरिसां वञी रहियो हो त पेर तिरकण सबबि किरी पियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाटर कोर्स में पाणी वॾो हुजण सबबि नींगर फौत थी वियो आहे।